अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया हनीफ़ सोडर सिंधी ऑडियो लाइब्रेरी में अवां खे भलीकार। दोस्तों, दीवारुनि जी दुनिया पोयां अयूब खोसे जी जेल डायरी पाण पढ़ी रहिया आहियूं। असां सां गॾु रहिजो। 31 मार्च जा वर्क अॼु पढ़ंदासीं। ख़ुदकशी कयल माण्हूअ जे अखियुनि जहिड़े ॾींहं जो ॻचु हिसो ईअं ख़ामोशीअ जो हिसो बणिजंदे गुज़री वञे थो। टेपरीअ जो हिक सियासी पार्टीअ जे क़ैदी दोस्तनि सां रिहाण ख़ुशबू बणिजी उभरी पवे थी। उन्हनि में हिकु बाशऊर नौजवान क़ैदी दोस्त एहसासनि जा सुंदर फूल पखेड़ींदो रहे थो। हू सऊदी अरब में घारियल वक़्त जे कुझु सारोड़ियुनि जा शहर फ्लोरे थो। हिक केस में 7 साल सज़ा काटींदड़ ही दोस्त वरी सिंध जे हिक भांवरे इलाइक़े जे किन वाक़िअनि खे ओरींदे ॿुधाए थो त उते अॻु कॾहिं बि को कारोकारी रस्म जो वाक़ियो न थियो हो। हिक दफ़े हिकु नौजवान ईअं शक जा पेरड़ा खणी पंहिंजी भेण जे वजूद खे उन में मुलवस करण जो आगाज़ कंदे ॻोठ जे वॾेरे सां सलाह कई, जंहिं पंहिंजे रवायती किरदारु अदा कंदे इहो फ़ैसिलो सादर कयो त छोकिरीअ खे अहिड़ी भयानक सज़ा ॾिनी वञे जो ॿियूं उन मां इबरत वठनि। ऐं पोइ उन फ़ैसिले ते अमल कंदे छोकिरीअ जे ॿिनि भाउरनि पंहिंजी उन भेण खे अॾीअ ते आंदो। छोकिरी सम्झी वई त खेसि मारियो वेंदो, पर मरण खां कुझु घड़ियूं अॻु हुन आङुर उभी करे पंहिंजे भाउरनि ते बेबाकीअ सां वाज़े कयो त आऊं बेगुनाह आहियां। पोइ बि जे मूंखे मारणो अथव त आऊं मोहबत जे नाले ते 100 दफ़ा सदको थियण लाइ तयारु आहियां। उन खां पोइ उन छोकिरीअ खे संदसि भाउरनि वण में रसो ॿधी फाहीअ ते चाढ़े छॾियो। पर उन छोकिरीअ जो हल नारो मोहबत जे नाले ते 100 दफ़ा सदको थियण लाइ तयारु आहियां उन पूरे इलाइक़े जे घर घर में ख़ुशबू थी विखरी वियो। ऐं अॻु जिते को बि अहिड़ो वाक़िओ न थियो हो, उते उन नारे उन तहरीक खां पोइ लॻभॻि 5-6 औरतुनि छोकिरियुनि खे कारोकारीअ जे नाले में कुठो वियो। उहा वार्ता ॿुधी मुंहिंजो ज़हन अजीब अहसासनि में वेड़िजी वञे थो। ऐं उन नारे उन तहरीक जे रूह खे शिदत सां महसूसु करियां थो। मुंहिंजा अहसास उन सिलसिले खे दिलि जी गहराइयुनि सां झुकी भेटा पेश कनि था। मोहबतुनि जो सफ़र अॼुनि ते आणे ही मुआशिरो जेका ग़लती कंदो रहियो आहे तंहिंजो अज़ालो तारीख़ में करे ई नथो सघिजे। मोहबतुनि लाइ मक़तल बणिजी वियल सिंध हिकिड़ो अहिड़ो सवाल थी उभरंदी रही आहे जंहिंजो जवाबु ॾियण लाइ दानिशवरी बि ख़ामोश रही आहे। गुफ़्तगू जे उन सफ़र में असां तारीख़ में फ़िलासफ़ीअ जी घिटियुनि में निकिरी पऊं था ऐं वक़्तु पंहिंजा मासूम पेर खणंदो सिज खे लाहे छॾे थो। जेल जे रस्तनि ते अपाहिज वीरानी साह खणंदी रहे थी। ऐं बी क्लास वापसि अची मोतीअ जा गुल पटे खोलीअ खे भेटा करियां थो। महबूब ख़ुशबू पंहिंजूं ॿाहूं खोले पाण खे खोलीअ में पखेड़े छॾे थी। सांझ जा सुॾका राति जे सितारनि में बदिलजी वञनि था। ऐं अॼु जे दौर में पंहिंजी हिन मिटीअ ते मोहबतुनि जे दिलि जे बारे में सोचां थो। उहा जंग जे ज़माने में कंहिं सड़ी वियल शहर ऐं बम्बारीअ में कंहिं तबाह थियल घर में पंहिंजे घर वारनि जे लाशनि ते उघाड़े मथे उघाड़नि पेरनि सां रोअंदड़ हिक नौजवान छोकिरीअ जहिड़ी महसूसु थिए थी, जंहिंजी अकेलाई रूह रोआरे विझे थी। राति जो कुझु मिंट पसार कंदे ऐं प्यारे ग़ुलाम रसूल पंवर वॾे जे लक़ब सां सुञाणंदड़ जा लफ़्ज़ ऐं आवाज़ कननि में लायां थो। हू पसार कंदे चवे थो, 1995 में हिन जेल में ऑपरेशन वक़्तु मेजर खोसे जेल सुप्रीडेंट 50 कारी पालिस जूं दॿियूं घुरायूं हुयूं जिन सां क़ैदियुनि जा मुंहं कारा कया विया हुआ। ऐं 1996 में मरी सुप्रीडेंट जे कयल ऑपरेशन में क़ैदियुनि जे रड़ियुनि क़ैद खाने खे लोॾे छॾियो हो। क़ैदियुनि ते ज़बरदस्त तशदुद थियो हो। असीं वापसि मोटी अचूं था, बंदि खोली भाकुरनि में भरे छॾे थी त आसमान सां नातो टुटी वञे थो। को बि सितारो को बि इशारो नज़र नथो अचे। उहो ॾिसी मुर्क चपनि खे छुई थी वठे। दोस्तों, अॼो कोई सो बि पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। केॾा न वञिजो, असां सां गॾु रहिजो। इंशाअल्लाह जल्द अव्हां सां मुलाक़ात थींदी ईंदड़ हिसे में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।